पंचावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पहिरीं पहिरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू करण वारा आहियूं मेगा सोप सीरियल पंचावरी। अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार दिलचस्प थियण वारा आहिनि। इन में दोस्तों छा चाकर खान सांवल जी गिरेबान में हथ विझंदो या वरी जाबर जी गिरेबान में हथ विझी इन खे घेलींदो, आख़िर अॻिते छा थींदो। हलूं था पंहिंजी अपडेट जी तरफ़। इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसंदा, थी सघे तो शायदि को सो वर्क यूट्यूब चैनल के ज़रूरु सब्सक्राइब लाइक शेयर करे छॾींदा। दरअसल दोस्तों तमामु जल्द जेको आहे जाबर जे गिरेबान में हथ हूंदा ऐं जेको आहे चाकर खान जा ऐं सांवल जी ॻाल्हियुनि ते फ़िलहाल हू यकीन घटि कंदो, छो त हसीना बि उन खे ओड़ियूं ॻाल्हियूं ॿुधाए थी जहिड़ियूं सांवल थो ॿुधाए। ऐं हीअ जेको आहे कशम कशम में फासी वेंदो चाकर खान। त हाणे असली सचो केरु आहे। जेसीं ताईं रावल सही नथो थिए, ठीकु नथो थिए, तेसीं ताईं ख़बर न पवंदी। तमामु जल्द रावल सही सलामत जॾहिं ईंदो उहा कहाणी ॿुधाईंदो, पोइ जो घर वारो जोड़ो ख़तमु थींदो। मुंहिंजे ख़्याल में 15, 20, 25 किस्तनि ताईं दोस्तों किसो ईअं ई हलंदो। एॾो जल्दी जेको आहे न हसीना खे इल्ज़ाम कोन ईंदो, हसीना ऐं जाबर जी गिरेबान में हथ कोन विझंदो चाकर। अगरि ईअं कयईं त ड्रामो ई ख़तमु थी वेंदो, छो ड्रामे खे 200-300 किस्तनि ताईं हलाइणो आहे। हीअ 25-30 खां मथे किस्तनि ताईं बि असलियत कहाणी साम्हूं चाकर जे फ़िलहाल न ईंदी।